सेवण भरिसां सिंधु दरिया मां निकिरंदड़ दांस्तर वाह में विहिंजंदे ॿिनि भेनरुनि समेत 4 नीगिरियूं ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। ॻोठ शेरखान सोलंगी में विहिंजण लाइ वियल 4 ई नीगिरियूं पेर तिरकण सबबि वरे पाणी में ॿुॾी वियूं। इतला ते वारसनि पहुची नीगिरियुनि खे पाणी मां कढी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि पारां संदनि फौत थियण जी तस्दीक कई वई। ॿुॾी फौत थियल नीगिरियुनि में 8 वरहनि जी महनाज़ धी अयाज़ सोलंगी ऐं संदसि 6 वरहनि जी भेण गुलनाज़ सोलंगी, 9 वरहनि जी अस्मा धी रजब सोलंगी ऐं संदसि 7 वरहनि जी भेण अमड़ी सोलंगी शामिल आहिनि। चइनी नीगिरियुनि जा लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर पखिड़िजी वई आहे। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे सेवण खां, जिते दांस्तर वाह में 2 भेनरुनि समेत 4 नीगिरियूं ॿुॾी फौत थी वियूं आहिनि। ॻोठ शेरखान सोलंगी में सिंधु दरिया खां निकिरंदड़ दांस्तर वाह में विहिंजण दौरान 4 नीगिरियूं पेर तिरकण सबबि वरे पाणी में ॿुॾी वियूं। इतला ते संदनि वारसनि पहुची चइनी नीगिरियुनि खे पाणी मां कढी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि संदनि फौत थियण जी तस्दीक कई। ॿुॾी फौत थियल नीगिरियुनि में 8 वरहनि जी महनाज़ धी अयाज़ सोलंगी ऐं संदसि 6 वरहनि जी भेण गुलनाज़ सोलंगी, 9 वरहनि जी अस्मा धी रजब सोलंगी ऐं संदसि 7 वरहनि जी भेण अमड़ी सोलंगी शामिल आहिनि। चइनी नीगिरियुनि जा लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर पखिड़िजी वई आहे। HSTV न्यूज़ सेवण।